अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाला खुश खैर ठीक ठाक उमेद खुश हूंदो। यार अॼु मां हिकिड़ो क्लिप ॾिठो आहे मोबाइल में। इन जे करे ॾाढो ॾुख थियो आहे, जेको इंसानु ॾिसे बि नथो, मालूम बि नथो करे त यार ही ॻाल्हि किथां जो आहे किथां जो न आहे। बसि उन सोशल मीडिया ते उहो क्लिप हलाए छॾियो ऐं मां ॾिठमि, मां चयो शायदि थी थो सघे वरी मूंखे जो मालूमत आहे या कुझु मूंखे ॼाण पहचान हुयो, मां तव्हां दोस्तनि ऐं भाइरनि जे करे मां दोस्तनि ऐं भाइरनि खे ॿुधाइण थो चाहियां त हिकिड़ो इंसानु तहक़ीक़ात कंदो आहे, मालूम कंदो आहे त ही ॻाल्हि कीअं आहे कीअं न आहे। मां उहो क्लिप ॾिठमि, मां सोचियुमि, मां चयो यार हे त खोड़ो ई नथो लॻे। पोइ हिकिड़े जॻह ते असांजो बॉर्डर लॻंदो आहे पाकिस्तान जो अफ़गानिस्तान जे मुल्क सां। बॉर्डर आहे तक़रीबन 2500-2600 किलोमीटर ॿुधाइनि था जेको बॉर्डर। उते के माण्हू हुया माना बाढ़ खे पटनि पिया, त वरी हू जेको भाउ हुयो सोशल मीडिया ते लिखे उहो वीडियो हलायईं त चई सिंध जा माण्हू तव्हां सुता पिया आहियो, हे ॾिसो तव्हांजो इलाइक़ो पटनि पिया था। हाणे किथे अफ़गानिस्तान जो बॉर्डर थियो, किथे सिंध सूबो थियो, सूबा सिंध थियो। उन ते न ॼाण न पहचान खणी ईअं वीडियो हलाइनि था। अहिड़ा ख़बरूं बराए महिरबानी न हलाईंदा कयो, छो जो मुल्क में इंतशार फैलंदो आहे। माण्हू ईअं तव्हांखे बि माण्हू बेवकूफ़ सम्झंदा आहिनि। हाणे सभु कंहिंखे ख़बर आहे, हींअर सोशल मीडिया जो दौरु आहे, तव्हांखे ॿाहिरनि खे ख़बर आहे त अफ़गानिस्तान जो बॉर्डर कहिड़े तक इलाइक़े में थियो, कहिड़े पासे थियो, या ईरान जो कहिड़े पासे, या इंडिया जो कहिड़े पासे। माना अहिड़े हिसाब सां बॉर्डर जे तक़रीबन मां लिखियलु पढ़ियलु हींअर तबिको आहे ऐं सोशल मीडिया जो दौरु आहे, सभिनि खे ख़बर आहे। हाणे उन दोस्त तॾहिं बि माना सिंध जे माण्हुनि खे माना इहो बि चूंग ॾिच ॾे हाय आंसि तव्हां सुता पिया आहियो। हाणे सिंध जा माण्हू एतिरा बेवकूफ़ आहिनि जो उन्हनि खे ख़बर नथो पए त ही बॉर्डर किथे थियो, ही बाढ़ किथे थियो, सूबा सिंध किथे थियो। सूबा सिंध मिसाल मुल्क में जिथे किथे मिसाल थर चोलिस्तानी वञी पाण में थिया, या हेॾां जेकमबाद उस्ता मोहम्मद सां वञी हेॾां बॉर्डर सिंध जो थियो। अहिड़े हिसाब सां सूबा सिंध तॾहिं बि अफ़गानिस्तान सां लॻे ई नथो सघे, खोड़ो ई नथो थी थो सघे। इन जे करे मां तव्हां दोस्तनि भाइरनि खे अर्ज़ु करणु थो चाहियां त अहिड़नि ख़बरुनि जो तरदीद कयो, हथा की उन्हनि खे जवाबु ॾींदा कयो त भाई हे ग़लति आहे, पंहिंजो पोस्ट तूं हटा त माहौल इंसान जो थोरो सही थिए। ऐं अवां दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखो, ख़ुशि रहो, हमेशह ॿिए जी मदद कयो, कंहिं ग़रीब माण्हू जो मदद कयो, पंहिंजो आस साफ़ मां हमेशह चवंदो आहियां वीडियो में साफ़ रखंदा कयो, सुठे माहौल में रहण जी कोशिशि कयो, खिलंदा रहो, मुरकंदा रहो। ऐं वधीक मां कुझु नथो करणु चाहियां, इहो मुंहिंजो बराए महिरबानी यूट्यूब चैनल आहे दाइम बलोच जे नाले सां, इन खे सब्सक्राइब कंदा, फॉलो कंदा ऐं घंटी खे दॿाईंदा, जो मुंहिंजो हींअर नओं यूट्यूब आहे। इन जे करे मां चवंदो थोरी सपोर्ट अचे ऐं ॼाण बि कंहिं दोस्त खे हुजे त उहो ॾींदा हलनि। कंहिं माण्हू अॼु फरमाइश कयो आहे तूं पंहिंजी ज़बानी मूंखे कलाम ॿुधा, यार कलाम मां नथो ॿुधाए सघां, छो जो मां कलामनि ॾे घणो तवजो न आहियां ॾींदो, पर उन खे एतिरो मां ज़रूरु दोहिड़ो ॾियणु थो चाहियां। जे तंग होवे साॾे ज़ात कलूं, ॾे साफ़ ॾसा तेॾी जान छुटे, तकूं प्यार कीतम तेॾा मुजरिम हाँ, ॾे सख़्तु सज़ा तेॾी जान छुटे, त रब तूं मंगी ज़ाया नहीं थींदी, मंग ॾेख दुआ तेॾी जान छुटे, इवें मार नशा किर किस्तां विच, यक मुश्त मुका तेॾी जान छुटे। उन अदे जे लाइ इहो मुंहिंजो हिकिड़ो शाकिर जो ॾोहीड़ो हो जो मां तव्हांजे अॻियां पेश कयुमि। बाक़ी कलाम यार मां नथो चई सघां, कलामनि ॾे ख़ासि तवजो कोन्हे। किताब मां पढ़िया अथमि, शाह जो रिसालो कुझु हद तक पढ़ियो आहे मां। ऐं ॿियो हिकिड़ो सतार दस्ती नाले हिकिड़ो किताबु हो, सा मां पढ़ियमि। हिकु ॿ ॿिया किताब हुया मूंखे नाला यादि न आहिनि, उहे मां मुख़्तसिर पढ़िया आहिनि, जेको उर्दू में आहिनि, कुझु सिंधी में आहिनि, उहे मां पढ़िया अथमि। बाक़ी वॾो शाइर या मां वॾो पढ़ियल बि न आहियां,
मां हिकु ॻोठाणे माहौल जो इंसानु आहियां ऐं ॻोठनि में रहण वारो इंसानु आहियां, तंहिंजे करे पंहिंजो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़।